अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH में तव्हां सभिनी खे वरी कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिबि कश्मीर पुलिस जो कामयाब ऑपरेशन ॿिनि मुबैना ख़तरनाक दुआरनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। कश्मीर पुलिस तरफ़ां दुआरनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे, जंहिं में थाणे घोसपुर जी हदनि में सिंध डोरो वटि पुलिस ऐं दुआरनि विच में मुक़ाबिलो थियो, जंहिं दौरान पुलिस जी जवाबी फायरिंग जे नतीजे में ॿ मुबैना दुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया, जॾहिं संदनि ॿिया साथी फरार थी विया। SHO घोसपुर ऐं इंचार्ज मदरगाह कंदकोट पंहिंजी टीम सां खुफ़िया इतला ते कार्रवाई कई, जंहिं दौरान दुहारिन पुलिस ते फायरिंग कई। पुलिस पारां जवाबी फायरिंग कई वई। पुलिस ज़रियनि मुताबिक़ गिरफ़्तार ज़ख़्मियुनि जी सुञाणप फरमान अली वलद मोहम्मद बख्श भइयो ऐं शहबाज़ बानो सूमरो तौर थी आहे, जेको पुलिस मुक़ाबिलो इक़दाम क़त्ल, डकैती, बताखोरी ऐं ॿियनि संगीन केसनि में मतलूब हुआ। संदनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिराई केस दाख़िल आहिनि। पुलिस ॿिन्ही गिरफ़्तार दुआरिन वटां हथियार पिणु हथ करे वरिता आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इलाइक़े में दुआरिन जी ॻोल्हा लाइ सर्च ऑपरेशन पिणु जारी आहे। SSP कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो पुलिस जी बरवक़्त ऐं बहादुराना कार्रवाई ते टीम खे साराहींदे चयो त कश्मीर पुलिस अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयारु आहे ऐं दुआरिन ख़िलाफ़ कार्रवाइयूं वधीक तेज़ी सां जारी रहंदियूं।